ते मुझे गुफ्तगू जा आखिरी लफ्ज़ आहिनि मां पंहिंजो फर्ज़ पूरो थो कयां। मतां को क़यामत जे ॾिहाड़े चवे थी ॻाल्हियूं मुलनि कोन ॿुधायूं हो, मां पंहिंजो फर्ज़ पूरो कान थो चाहियां, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं बणेव तीअं कयो, मां पैगाम पहुचाइण थो चाहियां। हुज़ूर संजन फरमायो ये भी क़यामत जी निशानी आहे। हुज़ूर संजन फरमायो ये भी क़यामत जी निशानी आहे। जो कलमे पढ़ण वारियूं मायूं औरतूं ज़ाहिर में लटा हूंदन पर हकीकत में उघाड़ियूं हूंदियूं। अहिड़ो ज़मानो ईंदो जो मुंहिंजूं उम्मतियाड़ियूं अहिड़ो लिबास पाईंदियूं जो ज़ाहिर में उन्हनि खे कपड़ा हूंदा पर हकीकत में नंगियूं ऐं उघाड़ियूं हूंदियूं। माना सन्हड़ा कपड़ा हूंदा, सोढ़ा कपड़ा हूंदा, टाइट कपड़ा हूंदा, टेडी कपड़ा हूंदा। अमड़िन भेंडुनि न्याणियुनि खे भला कपड़ा पारायो, शरीयत में इजाज़त आहे। जेकॾहिं अल्लाह साईं तव्हांखे दुनिया घणी ॾिनी आहे, भला कपड़ा पारायो। अमड़िन भेंडुनि न्याणियुनि खे पंहिंजनि बच्चनि खे काई पाबंदी न आहे। 5 रुपए वाल वारो न 50 रुपए वाल वारो कपिड़ो पारायो, 50 रुपए वाल वारो न 500 वाल वारो कपिड़ो पारायो। इजाज़त आहे तव्हांखे, पर सोढ़ा कपड़ा न पाराइजो, सन्हड़ा कपड़ा न पाराइजो, टेडी कपड़ा न पाराइजो, शराफत जो लिबास पाराइजो। छो त असांजे पाक नबी असांखे शराफत जो सबक पढ़ायो। हुज़ूर साईं जन फरमायो क़यामत जी निशानी आहे। कासियातुन आइजातुन मुमीलातुन माइलातुन रूसुहुन कास्निमतिल बुख्तिल बाइला लम यदखुल जन्नत वला यजिद रीहहा व इन रीहहा लयूजद मिन मसीरति कज़ा व कज़ा। हिकिड़ो लफ्ज़ भी पंहिंजे तरफ़ां कोन थो ॻाल्हायां, 100 सैकड़ो पाक मोहम्मद अमीर जे लफ्ज़नि जी माना थो कयां। हुज़ूर साईं फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो जो मुंहिंजूं उम्मतियाणियूं औरतूं अहिड़ा कपिड़ा पाईंदियूं जो कपिड़ा हूंदनि भी सही पर ॼण उघाड़ियूं हूंदियूं, पाण भी गुनाह ते आमादा हूंदियूं, ॿियनि खे भी गुनाहनि ॾे सॾींदियूं। हुज़ूर साईं जे लफ़्ज़नि जी माना थो कयां, यार हुज़ूर साईं जे लफ़्ज़नि जी माना थो कयां। फरमायूं त उन्हनि जा मथा ईअं हूंदा, उन्हनि जा वार ईअं हूंदा जीअं बुख़्ती उठनि जा कुहाट हूंदा आहिनि, ईअं वार ॿधी मायूं हलनि थियूं। छा हुज़ूर संजन कीअं निशानदेही फरमाई? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अहिड़िन औरतुनि खे ॿुधायो लम यदखुलुल जन्नत वला यजिदन रीहहा व इन रीहहा लयूजद मिन मसीरति कज़ा व कज़ा। हुज़ूर साईं फरमायो जेके औरतूं ईअं कनि, अहिड़ो लिबास पाइनि, उन्हनि खे ॿुधायो ये जन्नत त न वेंदियूं पर इन्हनि खे जन्नत जी ख़ुशबू भी नसीब न थींदी। फरमायो हालांकि जन्नत जी ख़ुशबू हज़ारे मेलनि ते माण्हू महसूस कंदा पर इन्हनि औरतुनि खे जन्नत जी ख़ुशबू भी नसीब न थींदी। बस आख़िरी हिकिड़ी हदीस पढ़ां थो, उन खां पोइ मां निमाज़ शुरू थो करायां छो त टाइम थी वियो आहे। आख़िरी हिकिड़ी हदीस पढ़ां थो, तवज्जो सां ॿुधो।